नाज़रीन, टंडो जाम जे ॻोठ हैदर बख्श नोदाणी वासी कोरोना वायरस में मुब्तला पीरसन हैदराबाद सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इमरान सोहो। जी इमरान, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, टंडो जाम लॻ ॻोठ हैदर बख्श नूंदाणी जो 50 सालनि जो रवासी अमीर बख्श नूंदाणी, जंहिंखे 2 हफ़्ता पहिरीं तबियत ख़राब थियण सबबि सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो। जॾहिं हुनजी कोरोना टेस्ट कराई वई त उहा पॉज़िटिव आई आहे, जेको अॼु आइसोलेशन सेंटर में हो, जंहिंजी अॼु फोतगी थी वई आहे, जंहिंखे मुख़्तियार कार ऐं पुलिस जी निगरानी में SOP तहत उनजी तस्वीर कई वई आहे। वाज़ह आहे त हीअ हैदराबाद तालुके हैदराबाद ॿराड़ी में कोरोना विघे पहिरीं फोतगी आहे। जॾहिं त हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको ॻोठ आहे हैदर बख्श नूंदाणी ऐं उनजे ॻोठाणनि ऐं जेके अमीर बख्श नूंदाणी जेको फोत थी वियो आहे, उनजे घर भातियुनि जी बि कोरोना जूं टेस्टूं करायूं वेंदियूं। जी इमरान, अवां जी महिरबानी।